मर्डर जो केस हो सिद्दीक डायरी जे पुट जो वो केस हलंदड़ हो सेशन कोर्ट नवाबशाह में। जज साहब गुलाम कादिर डायरी के बाइज़त बरी कयो। अस्सलाम वालेकुम। अॼु वरी साॻियूं ॻाल्हियूं ऐं साॻियो टाइम ऐं नई हिकिड़ी पुराणी यादि सां तव्हांजे साम्हूं पंहिंजी यादगिरी तव्हांखे शेयर कयां थो। थी सघे थो तव्हांखे कमु अचे। मुंहिंजो त कमु आहे मूंखे ॿुधाइणु। छा थियो जो 1969 या 70 जी ॻाल्हि आहे। इन खां पोइ मूंखे हाणे सही टाइम यादि न पियो अचे त मुंहिंजे बाबा पुलिस में हो। बाबा मुंहिंजे पुलिस में सर्विस कंदो हो। बाबा जी दोस्ती हुई रईस ग़ुलाम कादिर डायरी सां। दौलतपुर जे पासे में हुनजो पंहिंजो ॻोठु आहे ऐं तमामु ज़बरदस्त इंसानु हो। बाबा सां दोस्ती हुई। बहरहाल उन ते हिकिड़ो मर्डर जो केस हो सिद्दीक डायरी जे पुट जो। उहो केस हलंदड़ हो सेशन कोर्ट नवाबशाह में। ऐं जॾहिं बि रईस ग़ुलाम कादिर डायरी कोर्ट में तारीख़ ते ईंदो हो त उन जीप हूंदी हुई, उन में पोयां हुनजा भाइटिया ऐं ॿ टे ॿिया गनमैन वेठा हूंदा सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां। ऐं हिकिड़ो बहितरीनु माण्हू हो। हाणे बाबा जी ड्यूटी कैदियुनि जी हुई पेशी। बाबा कैदी वठी वियो कोर्ट में उनजी तारीख़ ते। हिते वेठा हुआ त एतिरे में जेको ग़ुलाम कादिर डायरी जो केस जी उन ॾींहुं फतवा हुई। जज साहब ग़ुलाम कादिर डायरी खे बाइज़त बरी कयो। बिल्कुलु कोर्ट जे गेट जे साम्हूं थोरो कुंड ते सिद्दीक डायरी अॻे ई वेठो हो। जीअं हुननि अनाउंस कयो त भई रईस ग़ुलाम कादिर डायरी खे बाइज़त बरी कयो, जीअं कोर्ट मां निकितो इन हुन ते फायर कया। दुनाली बंदूक वठी इन फायर कया सिद्दीक ऐं फायर करे उनखे ॿिया त मुंहिंजा जेके गॾु हुआ गार्ड वार्ड से त भॼी विया ऐं रईस ग़ुलाम कादिर खे गोली लॻी वई। बाबा खे ख़बर पई। बाबा चए थो जंहिं गोली हई आहे ही भॻो आहे हुतां। बाबा हुनजे पोयां भॻो, बंदूक हिन जे हथ में हुई, भॻो। ही मोनी बाज़ार जेका आहे नवाबशाह वारी, इन जी कुंड ते हुन ताईं त कैफ़े शिराज़ जेको हूंदो हो, कैफ़े शिराज़ वटि बाबा हुनखे पहुची वियुसि। उन बंदूक खोलणु लॻो त बाबा खे गोली हणां, पर बाबा पहुची वियो। हुन चयईं बसि झले वरितईं। हुन चयईं त पोइ बि साईं बाबा खे सुञाणंदो। चई साईं भला उहो मोह बचियो। बाबा चयो बेग़ैरत तूं हुनखे त मारे छॾियो, उहो त ख़तमु थी वियो। चईंसि हाणे मां कोन भॼंदुसि, भले मूंखे गिरफ़्तार करे वठि। पोइ बाबा हुनखे गिरफ़्तार कयो। चईं हाणे मूंखे खीर जो गिलास पियार। बाबा कैफ़े शिराज़ तां खीर जो गिलास पियारियो। एतिरे में माण्हू सभु कठे थी विया, पुलिस ॿी बि अची वई। ॿाहिरि हुनखे गिरफ़्तार करे वरितो। हाणे हलियो सिद्दीक जो केस। अरेस्ट थी वियो। रईस ग़ुलाम कादिर जी त शहादत थी वई, डेथ थी वई। ऐं बाबा खे ॾाढो ॾुख वियो। भई बाबा जो नालो सैयद अजाब शाह, अजाब हुसैन शाह। के जेके बि हिन जा आहिनि सभु सुञाणंदा हूंदा। छा थियो जो केस हलियो। हाणे उन्हनि अची मिनतूं कयूं बाबा जूं त जेॾीमहिल कोर्ट में पेशी थिए त तूं चइजांइ त 2 मिंटनि लाइ या हिकिड़े सेकेंड लाइ अखियुनि खां हेॾा न थियो, पोइ हिनखे असां को हिनखे बचत थी थिए। बाबा चयो न बाबा शायदि ई पूरी ॾींदुसि, जेका हक़ीक़त आहे उहा ॾींदुसि। उहो बि मुंहिंजो दोस्त हो, ॾींदुसि शायदि। बहरहाल हिन बाबा ते वधीक ज़ोर भरियो। बाबा खे हिनखे इनाम बि मिलियो। बशीर मोहम्मद बशीर या बशीर अहमद हिकिड़ो आई जी हूंदो वेस्ट पाकिस्तान जो, आई जी हूंदो। उन शायदि हिनखे गुड परफॉर्मेंस जो सर्टिफिकेट बि ॾिनो हो। बहरहाल हाणे बाबा त ज़ोर त भई तूं शायदि ई यादि। बाबा चयो न साईं शायदि ई पूरी ॾिनो। पोइ बाबा बिफोर टाइम पंहिंजी रिटायरमेंट वरिती। शायदि त ॾेई छॾियईं, बिफोर टाइम पंहिंजी रिटायरमेंट वरितईं। पर जेको साथ हो रईस ग़ुलाम कादिर जो, इन हुन सां निभायो, इन सां साथ ॾिनो। त दुनिया में अहिड़ा सचा माण्हू बि आहिनि। हाणे त हुनजा जेके आहिनि ॿुधो त रईस ग़ुलाम कादिर जो पुटु इलाही बख़्श डायरी, उहो बि को अलाए छा स्पीकर विस्पीकर थियो, पीपल्स पार्टी में जॉइन कई हुई, सुठी हुनखे पोस्टूं मिलियूं। बहरहाल हुनखे यादि इहे ॻाल्हियूं हूंदियूं या हुनजी औलाद खे इहा ॻाल्हि यादि हूंदी या न। ऐं रुॻो बसि तव्हांखे इहो पास्ट पंहिंजो माज़ी ॿुधाइण जे लाइ त ॿियो माण्हू खे ख़बर पवे त इन्हनि कीअं कहिड़े तरीक़े सां पंहिंजो साथ निभायो। ऐं बाबा सचो रहियो। बाबा कंहिंजी परवाह न कई। इहा आहे असांजी कहाणी अॼोकी। पोइ वरी ज़िंदगी रही त ॿियो को तव्हांखे ॿुधाईंदासीं।